नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त जाली बैंक अकाउंट केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हिकु दफ़ो ॿीहर फ्रेड जुर्म लागू न थी सघियो आहे, जंहिं करे अदालत हाणे वीडियो लिंक ज़रिए 6 जुलाई ते फ्रेड जुर्म लागू करण जी तारीख़ मुक़रर करे छॾी आहे। इस्लामाबाद एहतसाब अदालत में जाली अकाउंट केस जी ॿुधणी थी। इन सिलसिले में आसिफ ज़रदारी जो वकील फारूक एच नाइक अदालत में पेश थियो। हिन पंहिंजे मोकल जी हाज़िरी खां इस्तदआ जी दरख़्वास्त कई है। फारूक एच नाइक ॿुधायो त यूसुफ रज़ा गीलानी अदालत में पेश थियो। उनखे कोरोना वायरस थियो। आसिफ ज़रदारी लाइ सफ़र करण मुश्किल है। हिन जी उम्र वधीक है। कोरोना जो खतरो भी है। हिन ते जज आज़म खान मोकलनामो कयो है त तव्हां भी पेश थी रहिया आहियो, छा तव्हांखे ज़िंदगी प्यारी न आहे? जॾहिं त तव्हां पेश थी रहिया आहियो त पोइ आसिफ ज़रदारी खे भी घुराए वठो। जेकॾहिं वधीक मसलो आहे त उनखे अलॻि घुराइण खां थई वठो। इन खां पोइ अदालत आसिफ ज़रदारी जी गैर हाज़िरी ऐं हुन ते फ़र्द जुर्म लागू न कयो ऐं 6 जुलाई ते वीडियो लिंक ज़रिए लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।